बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया ज़ुल्फ़िकार अली साहब जो यूट्यूब चैनल। सोशल मीडिया ते आगाही ॾियण जो जेको मक़सदु आहे मुंहिंजो उहो इन करे आहे त जेका बि करप्ट प्रैक्टिसिस आहे उनखे ज़ाहिर कजे। हैदराबाद वासी, कासमाबाद वासी, पूरे पाकिस्तान में रहवासी जेके बि उन साज़िशी अंसरनि जे वर चढ़नि त कम से कम थोरो असांजे हिन व्लॉग खे ॾिसनि, सोशल मीडिया खे ॾिसनि त उन्हनि खे कंहिं न कंहिं हद ताईं पंहिंजी सिक्योरिटी, पंहिंजो प्रोटेक्शन उहो नज़र ईंदो ऐं हू तहफ़ुज़ में रही सघंदा। इन हवाले सां मां कुझु ॾींहंनि खां वठी सुई सदरन गैस एग्जीक्यूटिव कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जी करप्ट माफ़िया अमीन पटेल ऐं ॿी जेका वाक़ियात आहे, एजाज घुमन हुजे, प्रेसिडेंट हुजे, ज़ुल्फ़िकार अबड़ो हुजे, खोड़ सारी जेके वाक़ियात आहे 2007 खां वठी उन्हनि जे ख़िलाफ़ या उन्हनि जे 2 नंबरी जे ख़िलाफ़ मां सोशल मीडिया ते बार बार पंहिंजे हिन आवाम खे आगाही ॾींदो रहियो आहियां। लेकिन हिन नंढड़े शॉर्ट व्लॉग जे अंदरि या शॉर्ट वीडियो जे अंदरि हिकिड़ो नंढो पैगाम ॾियणु चाहियां थो पूरे सिंध जे आवाम खे त महिरबानी करे जॾहिं बि सुई सदरन गैस एग्जीक्यूटिव कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी कासमाबाद हैदराबाद में आहे, जेका 2007 खां वठी अप टू डेट कमु करे रही आहे, उनजे अंदरि हिकु माण्हूअ खां ॿिए माण्हूअ जी कूड़ी एग्रीमेंटूं करे, हिकु माण्हूअ खां ॿिए माण्हूअ जो कूड़ो रिकॉर्ड ठाहे, हिकु माण्हूअ खां ॿिए माण्हूअ जो उन जा जेके प्लाट आहिनि उहे ट्रांसफ़र करे हिन करप्ट माफ़िया पूरे सिंध जे अवाम खे, हैदराबाद जे अवाम खे, कासमाबाद जे अवाम खे मफ़लूज बनाए छॾियो आहे ऐं बीमार करे छॾियो आहे। ऐं माण्हू वीचारा कि कहिड़े रुख अख़्तियार कनि, हिन करप्ट माफ़िया खे कहिड़ी सज़ा ॾियनि, कहिड़ी उन्हनि सां वेढनि कनि, उहा शइ त हिननि 2 नंबरी करे करोड़े रुपयनि जी हिकिड़ी करप्शन कई आहे। लेकिन मां आईंदा हिन व्लॉग जे थ्रू पंहिंजे सिंधी मारवाड़नि खे इहा नंढी गुज़ारिश कयां थो त हिन सोसाइटी जे अंदरि जॾहिं बि अचो 2012 जो नक्शो ॾिसो त उन जे अंदरि जेके प्लाटनि जो जेको नक्शो आहे उनखे ॾिसी करे वेरीफाई कयो, कोऑपरेटिव डिपार्टमेंट में वञी उन्हनि जी वेरिफिकेशन कयो, रेवेन्यू डिपार्टमेंट में वञी करे उन्हनि जी एंट्री दाख़िलाऊं ॾिसो ऐं महिरबानी करे कंहिं बि कोऑपरेटिव जे स्पेशल वकील सां मिली करे उन जे सही ऐं ग़लति जी परख करायो त तव्हांखे हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी। तव्हां फ्रॉड खां बची सघो था, तव्हां 2 नंबरीअ खां बची सघो था ऐं हिननि जी करप्ट जेका प्रैक्टिस आहे उन खां तव्हां बची सघो था। मां इन करे सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश करणु चाहियां थो त को बि हिन सुई गैस कोऑपरेटिव एग्जीक्यूटिव कोऑपरेटिव सोसाइटी जेका कासमाबाद में आहे SSGC जे नाले सां, उन में कंहिं बि तरीक़े सां प्लाट वठण जो सोचनि ई न। महिरबानी करे जेके हिननि प्लाट 2 नंबरी कया आहिनि उहे कंहिं वक़्तु थी सघे थो त को फ़ैसिलो अची वञे, का ओवरटेक जे हवाले सां, का सुपरसीड जे हवाले सां हिन जी 2 नंबरी 2012 खां बाद में समय प्लाट क्रिएट करे छॾिया आहिनि। हिन मैनेजमेंट जेका करप्ट माफ़िया जो टोलो आहे उन्हनि लखे न पर करोड़े रुपयनि जी करप्शन कई आहे। इहे सभु प्लाट कैंसिल थियण जो ख़दशो आहे। सभई महिरबानी करे पंहिंजा प्लाट खपाए छॾियो, जेतिरा बि तव्हांखे पैसा मिलनि तव्हां खपाए करे हिन टोले मां हमेशह जे लाइ पंहिंजी जान छॾाए छॾियो। ही साज़िशी टोलो तव्हांखे असांखे फुरण जे चकर में आहे, फुरे थो ऐं हिननि फुरियो आहे करोड़े रुपयनि जो। ऑडिट रिपोर्टनि जे अंदरि जेका डिपार्टमेंट हिननि जे ख़िलाफ़ वाज़े कयो आहे त हिननि करोड़े रुपया कमाइनि। मां त शाबाश सलाम पेश कयां थो डिपार्टमेंट खे, जंहिंजे ख़ौफ़ खां हिननि अञा थोरो घणो असांखे रहवासियुनि खे बर्दाश्त कयो आहे, छॾियो आहे, माफ़ु कयो आहे। जेकॾहिं डिपार्टमेंट हिननि जे ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई न करे, डिपार्टमेंट कोऑपरेटिव डिपार्टमेंट हिननि जे ख़िलाफ़ एक्शन न खणे, कोऑपरेटिव डिपार्टमेंट हिननि खे अखि न ॾेखारे त ही तव्हां असां ग़रीब माण्हुनि खे फुरे फंद करे कंहिं न कंहिं गप में उछलाए छॾींदा, खूह में उछलाए छॾींदा। तंहिंजे करे हिननि खां बचण जे लाइ महिरबानी करे सुजाग थियो, कोऑपरेटिव डिपार्टमेंट सां राब्तो कयो। कोऑपरेटिव डिपार्टमेंट तव्हांजो रखवालो आहे। तव्हां हर सोसाइटी पूरे सिंध जे अंदरि जेका बि आहे, ख़ासि तौर ते SSGC एग्जीक्यूटिव कोऑपरेटिव सोसाइटी कासमाबाद जे मथां कोऑपरेटिव डिपार्टमेंट जी कड़ी नज़र आहे। कोऑपरेटिव डिपार्टमेंट जी सख़्तु कार्रवाई जे करे तव्हांजो जेको रिकॉर्ड आहे उहो कंहिं न कंहिं हद ताईं मेंटेन थींदो नज़र अचे थो। लेकिन वरी बि हिननि करप्ट माफ़िया कुझु साज़िशूं करे, ॿाहिरियां फाइलिंग जी डबलिंग करे, ग़रीब माण्हुनि खे फुरे करे, ग़रीब माण्हुनि खे ब्लैकमेल करे, उन्हनि खे ठगे करे, उन्हनि सां वेसाघाती कई आहे, उन सां फ्रॉड कयो आहे। मां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त हिन सोसाइटी जे अंदरि को बि माण्हू प्लाट न वठे। सिंध जे अंदरि सोसाइटी जे अंदरि को बि प्लाट ख़रीद न करे, डिपार्टमेंट सां राब्तो कयो, डिपार्टमेंट सां सहकार कयो। जेको तव्हांजो असांजो रखवालो आहे, डिपार्टमेंट तव्हां ई असांजे बहितरीअ जे लाइ कमु करे रहियो आहे। इन करे महिरबानी करे कोऑपरेटिव डिपार्टमेंट सां सहकार करणु तव्हांजे असांजे फ़ाइदे में आहे। डिपार्टमेंट हिन मैनेजमेंट
त जेका ही करप्ट माफ़िया है, अमीन पटेल जी करप्ट माफ़िया, उनके खिलाफ़ मुख़्तलिफ़ फोरमन ते डिपार्टमेंट कड़ी नज़र रखे करे उनके कार्रवाई जे लाइ लिखियो आहे। लेकिन ही करप्ट टोलो तव्हां असांखे ठगे करे, असांखे ग़लति रहनुमाई करे, असांखे ग़लति ख़बरूं ॿुधाए करे, असांखे डिपार्टमेंट जे लाइ ग़लति तासिर विझण जी कोशिशि थो करे, जेका ग़लति ॻाल्हि आहे, जेका कूड़ी आहे, मन घड़त आहे। ही करप्ट माफ़िया तव्हांजे असांजे नस्लनि जो कातिल आहे, दुश्मन आहे। सुईगेस सोसाइटी जे अंदरि को बि शख़्स प्लाट न वठे, पंहिंजे प्लाटनि जो सिक्योरिटी कयो, पंहिंजे प्लाटनि खे जेके बि आहिनि तव्हां वटि घिटिन जे अंदरि प्लाट आहिनि त उहे कैंसिल करायो, पंहिंजी रिकवरी करायो, हिन जे ख़िलाफ़ केस दाख़िल करायो। डबल जेके प्लाटनि खे, वॾनि प्लाटनि खे नंढो कयो आहे, उहे ग़लति कूड़ा मन घड़त आहिनि, सिर्फ़ु तव्हांखे असांखे ठगण जे लाइ। 2 नंबरी प्लाट थियल आहिनि, 2 नंबरी प्लाट थियल आहिनि। हिकिड़े प्लाट जे मालिक खे ख़बर ई कान्हे का, उनजे प्लाट जो कूड़ी एग्रीमेंट ठाहे करे वरी तव्हांखे असांखे खपाइण जी कोशिशि थी रही आहे। महिरबानी करे इन सभिनी फ्रॉडनि खां बचो, हिन एजाज घुमण जहिड़नि करप्ट माफ़िया खां बचो, अमीन पटेल जहिड़े करप्ट माफ़िया खां बचो। ही जेके प्रेसिडेंट, ही जेके ज़ुल्फ़िकार अब्रा, ही खोड़ सारा माफ़िया जेके आहिनि तव्हांखे ॿुधाईंदा त असां वॾो तव्हांजे लाइ कमु कयो आहे। लेकिन हिननि जूं ऑडिटूं थियणु खपनि, हिन जे ख़िलाफ़ कार्रवाई थियणु खपनि। रहवासी उथो, हिन जे ख़िलाफ़ दरख़्वास्तूं कयो, हिननि जे असासन जूं दरख़्वास्तूं लाइ दरख़्वास्तूं मोकिलियो, हिन जो बैकग्राउंड जे हवाले सां दरख़्वास्तूं मोकिलियो, FIA खे मोकिलियो, नेब खे मोकिलियो, एंटी करप्शन खे मोकिलियो। सुईगेस कंपनी जी मां MD खे गुज़ारिश कयां थो त हीअ जेका करप्ट माफ़िया तव्हां हिन ग़रीब माण्हुनि जे मथां मड़ी आहे, उन जो को तदारक बि थींदो या कंपनी बि उन में मुलवस आहे। मां त सम्झां थो त कंपनी बि उन साज़िशुनि में मुलवस आहे, ऐं कंपनी जेका आहे त अमीन पटेल जो पुटु MD वटि हिकिड़ो मौजूदु आहे। हू चए थो त MD जेको आहे मुंहिंजो नौकर आहे, मुंहिंजो गुलाम आहे, मुंहिंजो पुटु उनखे पढ़ाईंदो आहे, मुंहिंजो पुटु त MD जो खाटू पुटु आहे। जीअं कंपनी मुंहिंजो पुटु चवंदो तीअं हलंदी। स्विगेस कंपनी जे MD खे मां गुज़ारिश कयां थो त महिरबानी करे अहिड़ी करप्ट माफ़िया खां पंहिंजी बि जान छॾायो, असांजी बि जान छॾायो, कंपनी जी बि जान छॾायो। तव्हां सभिनी दोस्तनि खे मां गुज़ारिश कयां थो आख़िर में त महिरबानी करे हिन करप्ट माफ़िया खां कंहिं सूरत में प्लाट वठण जी का ज़रूरत कान्हे। इंक्वायरी कयो, वेरिफिकेशन करायो, तस्दीक खां बाद में हिन करप्ट माफ़िया खां जान छॾाए करे हिकु नई क़यादत साम्हूं अचे, नौजवान क़यादत अचे। डिपार्टमेंट सां सलाह मशवरो करे हिन सोसाइटीअ खे वरी हिकु भेरो रौनकुनि में आणे करे रहवासियुनि सां इंसाफ़ करण जी कोशिशि कयो। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी।